बाडर शहर में वधंदड़ महंगाई, बेरोज़गारी, अस्पताल में दवाउन ऐं डॉक्टरनि जी शदीद खोट, एमएस पारां रिकॉर्ड करप्शन ऐं नाजायज़ लोड शेडिंग ऐं ॿियनि बुनियादी मसइलनि जे हल लाइ टाउन कमेटी आॾो शहरियुनि पारां हथनि में प्ले कार्ड खणी एहतिजाजी मुज़ाहिरो करे रैली कढी वई। रैली में शरीक माण्हुनि सख़्तु नारेबाज़ी कई। उन मौक़े ते अॻवाननि ऐं शहरियुनि मीडिया खे ॿुधायो त बाडर जो अवाम अण ऐलानियल नाजाइज़ लोड शेडिंग, सरकारी अस्पताल में दवाउनि, डॉक्टरनि ऐं एमएस पारां करप्शन ऐं महांगाई ऐं ॿियुनि बुनियादी सहूलियतुनि खां वांझियल आहे। बाडर हिकु तारीख़ी शहर सां गॾु उहे लाड़काने ज़िले जो ॿियों नंबर वॾो शहर आहे, पर इंतिज़ामिया ऐं चूंडियल नुमाइंदनि बिल्कुलु विसारे छॾियो आहे। इन मुताबिक़ त बाडर शहर में अण ऐलानियल लोड शेडिंग जे अज़ाब खां छुटकारो ॾेई महांगाई घटि करे सरकारी अस्पताल में दवाउनि, डॉक्टरनि जी शदीद खोट ऐं एमएस पारां रिकॉर्ड करप्शन जी जांच कराए बाडर जे अवाम खे रिलीफ ॾिनो वञे त ॿी सूरत में एहतिजाजी दायरो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो सिंध न्यूज़ वेब टीवी।